लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो नौजवान कंबर शहर जे ॿाहिरां राउजन जे ॻोठ जो आहे असांजे डॉक्टर ज़ुल्फ़कार राउजे जो फर्ज़ंद अर्जमंद इंजीनियर आहे। आदिल नालो अथसि। आदिल ॾाढो भलो नालो आहे ऐं आदिल करे सघे न करे सघे पर हाणे पीउ मां नालो रखी छॾियो। सो आदिल राउज जेको आहे हुनजी 12 ॾींहं अवल शादी थी आहे इकरा सां। ऐं अॼु असांजे स्टूडियो में ॿई ज़ाल मुड़ुस आया। सो असां सोचियोसीं पिए त ॿिन्ही सां हल अहिवाल कजे ऐं जनाब आदिल राउजे सां ॻाल्हायूं था। आदिल अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, शादी खां अवल ऐं शादी खां पोइ में फ़र्क़ु कहिड़ो? इंसान मुंहिंजे हिसाब सां त पहिरीं हिकिड़ो जीअं न आज़ादु पंछी हूंदो आहे, लापरवाह बि चऊं किथे त कोई टेंशन न हूंदी आहे। तोखे ज़ाल मिली आहे जेलर मिलियो आहे? हाणे ज़िमेदारी अची वई आहे। इनखे ज़िमेदारी था चओ, क़ैद खे ज़िमेदारी था चओ। बसि अहसासु हाणे अची वियो आहे ज़िमेदारी जो। अच्छा, भला ॻाल्हि त ॿुधो, माण्हू पुटु आहे जी त इहो अहसासु पंहिंजे माउ ऐं पीउ जे लाइ छो कोन्हे जो ज़ाल लाइ तोखे ख़ासि अहसासु थियो आहे? उहो असां उन्हनि जी ज़िमेदारी आहियूं, हाणे हे असांजी ज़िमेदारी। अच्छा, वाह 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 वाह। तव्हां माना वालदेन जी ज़िमेदारी आहियो, तव्हांजो कमु ई न वञे वालदेन जो ख़्यालु करणु। हाणे तोखे नईं मां ज़ाल जो ख़्यालु करण जो ख़्यालु थियो। उहो हिकिड़ो अलॻि मरहलो आहे ख़्याल मूं जो। तुंहिंजी घरवारी इकरा खां इंटरव्यू वरितो आहे। सो उन खां मूं पुछियो वकालत करण जो ख़्यालु ई पोइ हाणे चई हाणे जीअं मूंखे मुंहिंजो मुड़ुसु चवंदो। जी त मूं पुछियोमांसि त पोइ तुंहिंजो मुड़ुसु कॾहिं ईअं चवंदो त जीअं मुंहिंजी ज़ाल चवंदी, छा थो चई? बिल्कुलु। माना तूं ज़ाल जो चयो मञी न, पीउ जो, माउ जो, कंहिं पाड़े वारनि जो, कंहिंजो? ज़ाल जो पीउ माउ जो। ज़ाल जो पीउ माउ, इहा पीउ माउ मिलाए ई हिते तूं। हालांकि तुंहिंजी ज़ाल रुॻो मुड़ुस जी ॻाल्हि कई, उन ससु सहुरे जी ॻाल्हि बि न कई, पीउ माउ जी बि ॻाल्हि न कई। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा, छा थो थियणु चाहीं? मां मतिलबु इहो स्पेसिफिकली सवाल जेको आहे उहो माना कहिड़े कैरियर जे हिसाब सां तुंहिंजे ज़हन में छा आहे त तोखे कैरियर जे हवाले सां तोखे छा थियणो आहे, छा थियणु खपे? भले तुंहिंजो तमामु वॾो ख़्यालु बि हुजे आसमानी, त उहो छा सोचियो आहे तो? सेटल्ड, मतिलबु मां अगरि सिंपल वर्ड्स में ॻाल्हायां त मां हिकु सुठी सादी सुकून वारी ऐं सेटल्ड ज़िंदगी चाहियां थो। पोइ सेटल ऐं सादी ऐं सुठी ऐं सवली ज़िंदगी में जी उन में त साइंस नथी अचे। जी नथी अचे? न। छो नथी अचे? मिसाल, हिकिड़ो ॿनी ॿारो 2-3 हुजनि ऐं उहे ॿनी ॿारो करे ऐं मखण मानी खाई ऐं राति जो घर वञी सुम्ही पए, इन खां भली ज़िंदगी त का बि कान्हे। हर कंहिंजे लाइ अलॻि हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे न सेटल्ड जो। पर्सपेक्टिव त मां पुछां थो। जी जी मुंहिंजो जेको पर्सपेक्टिव आहे उहो इहो आहे त अॼु जा जेके नौजवान आहिनि, ठीकु आहे, उहो पंहिंजी जेकी जदोजहद कनि था उहो इहो ई कनि था त बाबा असांखे हिकिड़ी सेटल्ड ज़िंदगी खपे। कंहिंजो पर्सपेक्टिव इहो आहे त बाबा मां साइंस सां जुड़ी करे जेको आहे सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। कोई चए थो मां जेको आहे ॿिए कंहिं फील्ड में या टेक्नोलॉजी में वञी करे सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। मुंहिंजो पर्सनली जेको आहे, एज़ आई एम फ्रॉम द इंजीनियरिंग डिपार्टमेंट, त मां चवंदुमि त मां सेटल्ड ज़िंदगी जेका गुज़ारियां पंहिंजे शोबे सां गॾु गुज़ारियां। मां हिकिड़ो ही अजीब सवाल पंहिंजे ज़हन में इंजीनियरिंग जे शोबे जे ॿुधण सां आयो। जी मिसाल, मूं कई इंजीनियरनि जा इंटरव्यू कया आहिनि। हिकिड़ी मूंखे ॿुधायो त सिविक सेंटर उहो मूं आर्किटेक्ट कयो। हिकिड़ी इंजीनियर ॿुधायो, वॾो इंजीनियर आरिफ़ साहिबु, आरिफ़ हसन। मिसाल, हुन जनरल ज़ियाउल हक़ जे वक़्त में मुख़्तलिफ़ जनरलनि जे चवण ते मुख़्तलिफ़ हिकिड़ा वॾा वॾा शाहकार इमारतूं ठाहियूं आहिनि, आर्किटेक्ट कयूं आहिनि, लाहौर में, इस्लामाबाद में, पिंडी में। तव्हां बहसियत इंजीनियर छा मतिलबु तव्हांजी लेवल कहिड़ी आहे त छा आख़िर आदिल कंदो? वैसे त मुंहिंजे हिसाब सां ईअं त जेको मुंहिंजो पर्सनली मुंहिंजो पंहिंजो जेको शौक़ु आहे उहो इहो आहे त मां जेको आहे सो हिकिड़ी अहिड़ी मतिलबु टेक्नोलॉजी क्रिएट कयां जो मतिलबु ॾुखे खां ॾुखिया जेके स्ट्रक्चर्स आहिनि, जेके बिल्डिंग्स आहिनि, इमारतूं आहिनि, ठीकु आहे, उनखे आसानी सां मां डेवलप करे सघां, मतिलबु उन जा मॉडल्स तयारु करे सघां, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ उनखे जेको आहे सो इम्प्लीमेंट कयां या एग्ज़ीक्यूट कयां उन कम खे। हाणे बि इन शइ ते इलाही कमु थिए थो पियो
ऐं जेको आहे सो जेके बि बिल्डिंग्स तयारु थियनि थियूं पहिरीं उन खां अॻु में उन जा मॉडल्स तयारु थियनि था, लेकिन मां अहिड़ी का टूल एंड टेक्नीक आणणु थो चाहियां जेका हिन शइ खे अञा अपग्रेड करे एक्यूरेसी हुन में आणे, त जीअं जेके बि हाणे डिज़ास्टर्स नेचुरल त नथा चई सघूं, ठीकु आहे, लेकिन जेके मतिलबु फेल्योर डिज़ास्टर्स जेके अचनि था बिल्डिंग्स में, उनखे अञा प्रिवेंट कयूं, अञा उनखे बहितर करण जी कोशिशि कयूं। वाह। अहिड़ी का शइ मां टूल्स एंड टेक्नीक्स ठाहिण जी कोशिशि कयां थो पियो, ऐं माना मुंहिंजो हिन ते जेको आहे सो कमु बि हले थो पियो, त मां हिनखे अञा फर्दर जेको आहे सो बहितर कयां। आदिल वरी इंजीनियरिंग ते ई थो अचां। जी। हूअं पाकिस्तान में सुठनि इंजीनियरनि जो ॾुकार आहे या इलाही थी विया आहिनि? अंकल सुठनि जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, सुठा इंजीनियर मां उन्हनि खे क्रिएटिव मेहनती। बिल्कुलु उन्हनि खे चवंदुमि जेके महिनत कंदड़ आहिनि, जेके हार नथा मञनि, जेके पंहिंजी फील्ड में दिलचस्पी वठनि था, मुंहिंजी नज़र में उहा सुठा इंजीनियर्स आहिनि। बाक़ी हाणे थोरो हक़ीक़त पसंदि थी करे ॻाल्हायूं त असांजो जेको इदारा आहिनि, स्पेसिफिकली नथो ॻाल्हायां, उहे सिर्फ़ु माना हिकिड़ा ईअं सम्झो त मशीनरी वर्कर्स तयारु करे ऐं जेको आहे मार्केट में पेश कनि था, जंहिंजो को नज़रियो अहिड़ो न आहे, जंहिंजी अहिड़ी का ब्रॉड सोच न आहे, जेके अॻिते वधणु नथा चाहिनि, जेके बसि चवनि था त असांजी का जॉब मिले ऐं असां बसि जेको आहे सो चुप करे वेही रहूं ऐं बसि पघार खाऊं, ग्रोथ जी तरफ़ नथा वञनि। हालांकि असांजो जेको शोबो आहे उहो एॾो वसी आहे, जे अगरि उन में महिनत कनि त इंजीनियर्स या जेके आहिनि उहे अलाए छा छा करे सघनि था, पूरी दुनिया में पंहिंजो नालो रोशन करे सघनि था। उहा शइ असां वटि नथी माना तयारु नथा करे वञनि अहिड़े क़िस्म जा माण्हू, ओड़े क़िस्म जा इंजीनियर्स जेको आहे सो नथा मार्केट में तयारु कया वञनि। उन्हनि खे बसि जेको आहे सो सवली सिंधीअ में चइजे त बसि जान छॾाई थी वञे। कहिड़ियूं रांदियूं वणंदियूं आहिनि तोखे? अंकल मां फिज़िकल एक्टिविटी टू बी ऑनेस्ट तमामु घटि कई आहे। ओ माय गॉड। मां जेको आहे थोरो धीमी तबियत जो माण्हू रहियो आहियां। मां जेको आहे सो ऑनलाइन गेमिंग्स ते इन्हनि शयुनि ते वधीक माना मुंहिंजो रहियो आहे दिलचस्पी। पोइ ऑनलाइन गेमिंग जे करे पीउ माउ जो रवैयो छा रहियो तोसां? मां मतिलबु एॾी एडिक्शन मूंखे न हुई जो बाबा मुंहिंजो ईअं फटीक थिए ऐं ॾिसे त यार छोकिरो सॼो ॾींहुं जेको आहे हिननि ख़राबु थी वियो। मतिलबु मां क्यूरियस रहंदो आहियां, कंप्यूटर सां मुंहिंजो प्यारु आहे ऐं शयुनि सां, ख़ासि करे टेक्नोलॉजी सां, पंहिंजी इंजीनियरिंग फील्ड हुजे या जीअं अॼुकल्ह इमर्जिंग फील्ड हले थी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, चैट GPT, अहिड़े क़िस्म जा जेके बि जिमना आहिनि, उन्हनि सां बि थोरो मुंहिंजो हिकिड़ो दिलचस्पी लॻाव आहे। ऐं मां नयूं प्रॉम्प्ट्स, नवां सवाल जेके मुंहिंजे ज़हन में ईंदा आहिनि, मां पाण उन्हनि खां सवाल कंदो आहियां, जिन ते चैट GPT जिमनाए पाण चए थो त ॾाढा सुठा सवाल था कयो। अच्छा। उहो माना इन शइ जी दिलचस्पी रही आहे, तो उन हिसाब सां मुंहिंजो लॻाव कंप्यूटर सां, गेम सां रहियो आहे। अमां जी जेका घरवारी असांखे इंटरव्यू ॾिनो आहे, हुन में हुन हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाई आहे त उहो इंटर पास आहे। जी। हाणे हुन शादी करे छॾी। पोइ तव्हांजे ज़हन में इहो आहे त हुनखे पढ़ाईंदो या हाउस वाइफ कंदो? न, मां उन्हनि खे जेको पर्सनली पाण दबाव कोई न आहे ॾिनो, लेकिन मां उनखे इनकरेज ज़रूरु कंदो आहियां, छो जो मां सिर्फ़ु ईअं न त उहो मुंहिंजी वाइफ आहे इन ई करे, मां हर जेके बि नौजवान न्याणियूं आहिनि, असांजा पुट आहिनि, जेके नौजवान जेकी नस्ल आहे, उनखे मां इन शइ जे लाइ इनकरेज कंदुमि त तालीम ज़िंदगी आहे, तालीम सिहत आहे, तालीम सुकून आहे, सभु कुझु तालीम आहे। छो जो तालीम आहे त इंसानु आहे, इंसाननि जो वजूदु आहे, तालीम न आहे त कुझु बि न आहे। त मां पंहिंजी वाइफ खे बि इन शइ जे लाइ ज़रूरु इनकरेज कंदुमि त अञा तालीम वठनि, उन सां उन्हनि खे शऊर मिलंदो, उन्हनि सां उन्हनि जी ज़िंदगी अञा बहितर खां बहितरीन थींदी। माना तव्हां हुनजे लाइ माहौल ठाहींदव? बिल्कुलु, त जीअं उहो अॻिते पढ़े। ज़रूरु। इहो त ठीकु आहे, सवाब जो कमु आहे। बिल्कुलु। आख़िरी सवाल, जी, तुंहिंजे कैरियर जी आख़िरत छा आहे? कैरियर जी आख़िरत माना जी चई त माण्हू हिकिड़ा हूंदा, डॉक्टर हूंदा, तव्हां MCPS FCPS ऐं मास्टर्स अमेरिका में हूंदा त फेलोशिप कंदा, MD कंदा। ही इंजीनियर आहे, हिन इंजीनियर वटि छा आहे ज़हन में त ही किथे वञणु थो चाहे? वैसे त मुंहिंजो पर्सनली जेको शौक़ु हुयो दैट वॉज डॉक्टरेट एंड पोस्ट डॉक्टरेट, जंहिंजे लाइ मां हाणे बि जेको आहे सो अप्लाई कयां थो पियो। मुंहिंजी मास्टर्स कंप्लीट थी वई आहे। न, डॉक्टरेट छा में कंदे? मां पंहिंजी स्पेशलाइज़ेशन इन सॉइल इन्वेस्टिगेशन। वाओ। जी, उन में मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन, मुंहिंजी दिलचस्पी बि आहे सॉइल इन्वेस्टिगेशन आहे। पर्सनली मां जेको कयो आहे हींअर मास्टर्स कयो जियो टेक्निकल इंजीनियरिंग में कयो, विच इज़ रिलेटेड टू अ सॉइल, माना स्टडी ऑफ सॉइल आहे, जंहिं ते पूरी बुनियादु खड़ी थिए थी बिल्डिंग जी।
छो जो बुनियादु अगरि मज़बूत न आहे त तव्हांजो केतिरो बि ख़ूबसूरत स्ट्रक्चर ठहियलु हुजे उहो कोलैप्स करे सघे थो। अगरि तव्हांजी बुनियादु मज़बूत आहे, उन ते सुठे खां सुठो कमु थियलु आहे, फाउंडेशन जंहिंखे चइजे या जेको आहे सो मिटी चइजे, अगरि उन ते कमु सुठो थियलु आहे त तव्हांजो सभिनी खां सुठो स्ट्रक्चर बि उन ते बीही रहंदो। अगरि जो उन ते न आहे, कमु सुठो न आहे थियलु, त केतिरो बि ख़ूबसूरत स्ट्रक्चर ठहियलु हुजे, केतिरी बि उन ते महिनत थियलु हुजे, उहो सॼो ज़ाया थी वेंदो। तो हिते इहो सभु कुझु हासिलु कंदे या अॻिते रेल अॻिते वेंदी? जिथे मूंखे ज़िंदगी वठी वेंदी, मां पंहिंजी महिनत कंदुमि ऐं जिते वञी सघियुमि त मां ज़रूरु वेंदुमि। माना अॻिते वधणु पूरी मुंहिंजी कोशिशि आहे त मां अञा अॻिते वधां ऐं दुनिया में पंहिंजो नालो रोशन कयां, महिनत कयां। आदिल, वॾी महिरबानी। ऐं इहा ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे त माण्हू ॻाल्हाइनि बि, ऐं मूंखे ख़ुशी आहे त लीडर टीवी तव्हां जहिड़े नौजवाननि खे न रुॻो इंटरव्यू थी करे पर असां ख़ुदि तव्हां मां सिखूं बि था। वॾी महिरबानी। नाज़रीन ही हुयो आदिल राव जो। ऐं आदिल राव जे मास्टर्स कई आहे सॉइल इन्वेस्टिगेशन या जियोटेक सॉइल इन्वेस्टिगेशन में। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हुन ॾाढी सुठी ॿुधाई त शयुनि जो जेको इमारतुनि जो वॾनि वॾनि स्ट्रक्चरनि ऐं ढांचनि जो बुनियादु जेको आहे उहो जेसिताईं उन ज़मीन जी टेस्टिंग नथी थिए, ज़मीन जे बारे में जांच नथी थिए, हीअ ज़मीन पोरी आहे, हीअ ज़मीन घिमियल आहे, हीअ ज़मीन बीह सघंदी, हीअ सख़्तु आहे, हीअ न सख़्तु आहे, त उन्हनि खां पोइ इंजीनियर सर्टिफिकेट था ॾियनि त हिन ते हीउ ढांचो ठहणु खपे, हिन ते हीअ इमारत खड़ी थी सघे थी। इन करे अवां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि बि 8-8, 10-10 मंज़िलूं हेठि बेसमेंट में वञनि थियूं ऐं 40-40 मंज़िलूं मथे वञनि थियूं, 100-100 मंज़िलूं मथे वञनि थियूं। इहो सभु सॉइल टेस्टिंग जो कमाल आहे। इहो आदिल जहिड़ा के न के इंजीनियर जिन अमेरिका में ऐं मलेशिया में ऐं दुबई में ऐं दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ ऐं ख़ुदि पाकिस्तान में इहे कम कया आहिनि। आदिल पोस्ट डॉक करणु चाहे थो, आदिल अॻिते वधणु चाहे थो। ॾाढी भली ॻाल्हि हीअ कई त नौजवान नस्ल खे जिते बि मौक़ो मिले उहो दुनिया में पंहिंजो नालो रोशन करण लाइ महिनत करे ऐं तालीम खे अॻिते वधाए। वॾी महिरबानी। कंहिं नए महिमान, कंहिं नए नौजवान सां वरी अवां सां गॾु हूंदासीं।